नाज़ नवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद ऐं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। इस्लामाबाद हाई कोर्ट में सुप्रीम कोर्ट एपलेट कोर्ट गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जस्टिस जज राणा शमीम के बयान हल्फी ऐं इल्ज़ामनि ते केस जी ॿुधणी अदालती नोटिस बावजूद राणा शमीम अदालत में पेश न थियो। संदसि पुट अदालत में पेश। अंग्रेज़ी अख़बार जो एडिटर आमिर गोरी, सहाफ़ी अंसार अब्बासी, अटॉर्नी जनरल ऐं ॿिया अदालत में पेश थिया। समूरनि खे नोटिस जारी। चीफ जस्टिस तर मिनुला रिमार्क्स न आहिनि त तासुर इहो आहे त हलफ़नामो ग़लति ऐं कूड़ो आहे। जेकॾहिं अवाम खे अदलियाती एतमाद न हूंदो त मुआशरे में ॾफेड़ पैदा थींदो। केस जी ॿुधणी 24 नवंबर ताईं मुलतवी कई वई। इलेक्शन कमीशन में इदारे ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ऐं इल्ज़ामनि वारे केस जी ॿुधणी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इलेक्शन कमीशन में पेश। आज़म सवाती पेश न थियो। फवाद चौधरी इलेक्शन कमीशन खां माफ़ी घुरी वरिती। फवाद चौधरी जो चवणु आहे त हू कंहिं शोकाज़ नोटिस जे चकर में नथो पवणु चाहे। इदारनि जो एतिराम करे थो, उन्हनि ख़िलाफ़ का ॻाल्हि नाहे कंदो। अॻूणे जज जेको हलफ़नामो जमा करायो आहे उन जी फीस बि शरीफ़ ख़ानदान ॾिनी। हाणे नून लीग अदालतुनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रही आहे। अदालतुनि ते हमला नून लीग जी रवायत रही आहे। अमेरिका में प्रॉपर्टी बाबत केस। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में पेश। अदालत आसिफ अली ज़रदारी की गिरफ़्तारी खां अॻु 5 लाख रुपयनि एवज़ पूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असां उहो सभु कुझु पहिरियां ई ॾिसी चुका आहियूं। जस्टिस क़यूम ऐं सैफुर रहमान जे केस में बि इहो थियो हो। मरियम नवाज़ धीअर वांगुरु आहे। संदसि दरख़्वास्त बाबति का ॻाल्हि न कंदुसि। इमरान ख़ान खे आणण वारा हाणे एतिराफ़ करे रहिया आहिनि त उन्हनि खां ग़लती थी वई। हाणे उन ग़लती खे ठीकु कंदा। सिंध असेंबली नस्ला टावर वारे मामले ते PPMPA निदा खोड़ो पारां पेश कयल ठर अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो। ऑपोज़िशन मेंबरनि ठाराह खे रद्द करे छॾियो। कापियूं फाड़े स्पीकर जी 2.5 साल एहतिजाज। अली बादल शेख जो चवणु आहे त हू बि नस्ला टावर जे मामले ते ठाराह पेश करणु चाहिनि था। शहरियार महर जो चवणु आहे त PP पारां पेश कयल ठाराह आइन ऐं रूल्स जे ख़िलाफ़ आहे। नौजवान नाज़िम जोखियो जे क़त्ल वारे वाक़िए ते ठाराह पेश करण जी इजाज़त न ॾियण ते बि मुख़ालिफ़ ज़र जो ऐवान में गौर। चाइना कटिंग ऐं कब्ज़नि जी शुरूआत MQM जे दौर खां थी हुई। माण्हुनि खां पैसा वठी उन्हनि खे आबाद करे मुस्तक़बिल बर्बाद कयो पियो। असां नस्ला टावर जे मुतासिरनि खे मुतबादिल जॻह ॾियण लाइ तयारु आहियूं। जिन जा घर किराया पिया वञनि उन्हनि खे लावारिस न छॾणु घुरिजे। जेकॾहिं असां माण्हुनि जा अजा बचाए नथा सघूं त असेंबली में वेहण जो बि को हक़ नाहे। नाज़िम जोखियो जे क़त्ल जी FIR वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल कई वई। सिंध हुकूमत नाज़िम जोखियो जे क़त्ल केस में फरियादी सां गॾु आहे। असां नाज़िम जोखियो जे वारसनि सां गॾु बीठल आहियूं। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाई। करुंडी भरिसां आख़िरी थाणे जी हद में ज़मीन जी तकरार तां बिरोही ऐं राजपर बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ सांगड़ लाशारी में झेड़े दौरान गोली लॻण सबबि मोहम्मद अली राजपर ऐं कुर्बान बिरोही मारिजी विया। ज़ख़्मी सुभान राजपर खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। धुरियुनि में चिकटाण इलाइक़े में 10 का पखिड़िजी वियो। ठारुश बरसात एरमेलो में अणॼातल हथियारबंद अंबनि जे वापारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन मुनवर सुहाग मारिजी वियो। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। गैर कानूनी तौर ज़मीन अलाटमेंट बाबति नैब रेफरेंस में सूबाई वज़ीर जाम खान शोरो हैदराबाद जे एहतिसाब अदालत में पेश। अदालत जाम खान शोरो जी कच्ची ज़मानत मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में गैर कानूनी हदखियों खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी।
अदालत म्यूनिसिपल कमिश्नर के 3 हफ़्तनि अंदरि किचिरो ऐं मलबो हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। शिकारपुर ज़िले के गढ़ी तेगो के कचेवार इलाके में धाड़ेलन जे हमले में ज़ख्मी थियल ॿिनि पुलिस एहलकारनि मां हिकु ॼणो फौती वियो। पुलिस ड्राइवर वाहिद बख्श भट्टी सखर जी खानगी अस्पताल में ज़ख्मनि जा सूर नसण ते दम ॾिनो। 3 ॾींहं अॻु धाड़ेलन जे हमले में SHO राले पठान ऐं ड्राइवर वाहिद बख्श भुट्टो ज़ख्मी थियो हो। सिंझोरो वेझो ट्रक टेवी वटि सांगड़ नवाब शाह रोड ते बस जे टक्कर में नींगर सलमान नहर फौत वियो। ॾखण भरिसां इंडस हाईवे ते फतेहपुर स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं कार जी टक्कर में हिकु ॼणो फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। फौत जी सुञाणप कोट मोलाबख्श जखराणी वासी मीर ज़ादो जखराणी तौरु थी।